नाज़रीन, पीपल्स पार्टी जे MNA सैयद तारिक हुसैन शाह जामोट जी कोशिशुनि सां नंढोजाम जी यूनियन काउंसिल सावण जे गोपांग जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रस्तनि खे पको करण जो कमु शुरू कयो वियो आहे, जिते रवासियुनि ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद खान जमाली। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे NA 225 जे MNA सैयद तारिक हुसैन शाह जामोट तरफ़ां OGDCL जे ताउन सां टंडोजाम लॻ यूनियन काउंसिल हाजी सावण खान गोपांग जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे लाइ 12 किलोमीटर कच्चो रोड पको करण जे लाइ कम जी शुरूआत कई वई। जॾहिं त पहिरें मरहले में ॻोठ हाजी अल्लाह बचायो डाहिरी, ॻोठ कामिल कलेरी, ॻोठ मिर्ज़ो कलेरी, ॻोठ गुल मोहम्मद खट्टी ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं वेंदड़ लिंक रोडनि खे पको करण सां गॾु RO प्लांट ऐं डिस्पेंसरी जी सहूलियत पिणु फराहम कई वेंदी। उन खां पोइ असांजा रोड रस्ता बंदि थी विया। साईं खे तमामु अहसासु थियो ऐं OGDC वारनि खे चईं बाबा फिलफोर असांजे हिन तक जे माण्हुनि खे सहूलियत ॾिनी वञे। उनमें साईं असांजो जेको 12.5 किलोमीटर रोड आहे उहो मंज़ूर करायो आहे। उनमें कुझु नओं फ्रेश रोड आहे, कुझु रिपेयर आहे ऐं असीं साईं जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं ताज़ो कुनर फील्ड जे ऑयल फील्ड OGDCL जे तमामु सराउंडिंग 5 किलोमीटर ते सभिनी ॻोठनि जी सर्वे कराई आहे त जीअं उन्हनि सभिनी ॻोठनि खे गैस फराहम थी सघे। तो तक़रीबन हिते जेके जेके दे कुनर सां तालुक़ ॻोठ ऐं बिरादरियूं रखनि थियूं, जीअं ॻोठ हाजी कामल कलेरी आहे, ॻोठ मोहम्मद बश्क कलेरी, ॻोठ कासम कलेरी, ॻोठ बचायो ॾहरी, ॻोठ गुल मोहम्मद खट्टी, ॻोठ मिर्ज़ो कलेरी, ॻोठ सुमार कलेरी, ॻोठ दिलीजान खोसो ऐं ॻोठ अली मोहम्मद कलेरी, करम अली कलेरी, हाकम कलेरी, मोहम्मद बश्क कलेरी, मोहम्मद खान कलेरी, अली खान मरी ऐं मोहम्मद खान मरी। तमामु असांजे इलाइक़े जे लाइ बहितरी जे लाइ फ़ैसिलो आहे। ऐं असां जेके बि हिन यूनियन कमेटी 59 जा जेके बि असां ॻोठण आहियूं, असां तमामु साईं जा शुक्रगुज़ार आहियूं। साईं जेको आहे 12.5 किलो रोड न बल्कि हिते इलाइक़े जे 55 जेके डेली वेज ते मुलाज़िम आहे उन्हनि खे बि साईं रेगुलर करायो OGDCL में। उन खां पोइ हींअर मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे RO प्लान जा कम बि साईं जे तरफ़ां हलनि पिया ऐं बरसाति जे दौरान बि साईं जेको आहे सो हुते राशन टेंट ऐं OGDCL जे तावन सां हैंड पैम्प वग़ैरह सभु साईं हिते वठी ॾिना हुआ ऐं साईं जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह हिन इलाइक़े में असांजे में कम कया आहिनि। यूनियन काउंसिल सावण खान गोपांग में कल्ह बि तव्हां ॾिठो ॻोठ हाजी उस्माइल इलाइक़ो में साईं जे तरफ़ां जेको आहे स्कूलनि में मुफ़्त फर्नीचर ऐं सोलर प्लांट इहे वग़ैरह सभु हलनि पिया। तमामु बहितरीनु सुठो कमु हली रहियो आहे। तमामु असां शुक्रगुज़ार आहियूं MNA साईं तारिक शाह जामोट जा, जिन्हनि जे तावन सां ई कमु स्टार्ट थियो आहे असांजो। असांखे बरसातुनि में वॾी मुश्किलात हुई, जेको असांजो कमु आसान थी रहियो आहे। जी जी। कैमरामैन हादी बश्क कासकेली संगत मोहम्मद खान जमाली, धरती TV न्यूज़ टंडोजाम।